हर सिमरन कर भगत प्रगटाए, हर सिमरन लग बेद उपाय। चवंदा सिमरन जी बरकत सां ई भगत जन प्रगटाए, माना प्रगटाए माना ॼाणिया सुञाता उहे मशहूरु थींदा आहिनि, उहे कॾहिं छुपंदा न आहिनि, उहे ज़ाहिर थी पवंदा आहिनि त परमात्मा जो नाम जपण वारा भगत आहिनि। पर उहो कीअं ज़ाहिर थींदा? सिमरन जी बरकत सां। हर सिमरन लग बेद उपाय। इन सिमरन जी बरकत सां ई ऋषि मुनि जेके आहिनि वेद उपाय छॾिया, वेद लिखिया, धर्म पुस्तक लिखियऊं। इन सिमरन जी बरकत सां ई, परमात्मा जी बरकत सां ई। हर सिमरन भय सिद्ध जति दाते। चवनि था सिमरन सिद्ध भी बणाए सघे थो, जति भी बणाए सघे थो, दाता भी बणाए सघे थो। सिद्ध उहो इंसान जेको पूरी तरह इंसानियत में भरियल आहे, इंसानियत जी चोटी ते आहे। कंहिंखे चवंदा न सफ़ा किरियल में किरियल, किरियल में किरियल किथे किरियल, माना उहो पंहिंजे किरदार में किरियल में किरियल। ऐं हिकिड़ा इंसान अहिड़ा बि दुनिया में मिलंदा आहिनि जेके पंहिंजे किरदार में ऊची मक़ाम ते हूंदा आहिनि, ऊची चोटी ते हूंदा आहिनि, शिखर ते हूंदा आहिनि। सिद्ध जति उहे जेके पंहिंजे ज्ञान इंद्रनि में पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे क़ाबू कंदा, वासनाउनि खे क़ाबू कंदा, जति। ॿियो आहे दाते असां हिकु परमात्मा खे दाता चवंदा आहियूं। ॿियो दुनिया में बि कई दाता आहिनि जेके परमात्मा पाण पैदा कया आहिनि। उहो कीअं? फ़र्ज़ु कयो कंहिं इंसान वटि कोई हुनर आहे जंहिंखे असां दात चवंदा आहियूं, दात बि चवंदा आहियूं। हुनर बि छा आहे? दात आहे। हाणे उहो दातार कीअं थी सघे थो? दातार वारो गुण पंहिंजे अंदरि प्रगट करे। उहो कीअं? जंहिं अगरि कोई इंसान वटि हुनर आहे, उहो ॿिए कंहिंखे ॾिनई, ॿिए कंहिं ताईं पहुचायईं, त माना उहो छा थी वियो? उहो बि दाता। छो त उनजी ड्यूटी परमात्मा पंहिंजी ड्यूटी उनजे मथां लॻाई, उन पंहिंजी दात जो हिसो ॿिए कंहिं ताईं पहुचायो। फ़र्ज़ु कयो कंहिंखे सिलाई करण जी दात ईंदी आहे, उन फ्री में किथे सिलाई करण जो, या कुझु ग़रीबनि खे सिलाई करण जी दात ॾेई छॾी, या भले कोई दक्षिणा बि वठी करे, भेटा वठी करे बि दात ॾिए थो कंहिंखे, भेटा वठी करे। उहो सिलाई करण जी दात जे अगरि तो वटि आहे, उहो तूं ॿिए कंहिं वटि पहुचाए छॾी, ॿिए कंहिं वटि पहुचाए छॾी। उन बंदे उन सिलाई सिखी वरिती, उहो पंहिंजे घर जो गुज़र सफ़र इन सिलाई ते करे थो। त फ़र्ज़ु कयो इहा दात किथां मिली? हिकु दाता वारी सोच रखण वारे हिकु तोखे दात मिली, जंहिंजे ज़रिए अॼु तूं पंहिंजो घरु हलाए थो। अहिड़े तरीक़े सां कंहिंखे ट्यूशन अचे थी, कंहिंखे पढ़ाई लिखाई अचे थी, उहा दात कंहिंजे हिरदे ताईं पहुचाए छॾे, उहो बि दाता वारो कमु करे थो, दाता जी ड्यूटी निभाए थो। चवंदा इन सिमरन जी बरकत सां ई सिद्ध पुरुष, जति पुरुष ऐं दाता पुरुष प्रगट थींदा आहिनि, ज़ाहिर थींदा आहिनि। हर सिमरन भय सिद्ध जति दाते, हर सिमरन नीच चौकुंड जाते। हर सिमरन हरी जे सिमरन जी बरकत सां नीच में नीच किरियल इंसान बि जे अगरि पंहिंजे कर्मनि को तौबा करे सुठे कर्मनि ते लॻी वञे, नीच कर्मनि को तौबा करे अॻिते वधे, सुठे कर्मनि ते लॻी वञे, उहो चौकुंड, चारे कुंडनि में मुंहिंजी वाह थी वेंदी। नी चौकुंड जाते। हर सिमरन धारी सभु धरना। चवंदा हरी जी सिमरन जे शुक्राने में ई परमात्मा जे हुकुम सां ई हे सॼी धरती बीठी आहे, परमात्मा जे सिमरन सां ई हे सॼी धरती बीठी आहे। धारी सभु धरना। सिमर सिमर हर कारण करना। जेको करणहार परमात्मा आहे, हिन सॼी सृष्टि खे उपाय बि इन जे लाइ आहे। मूल छा आहे हिन सॼी सृष्टि जो? पहिरियों में त परमात्मा हिन जो मूल आहे। शुक्रानो सभु शइ भाव उनजे हुकुम में हले थी। सिमर सिमर हर कारण करना, उहो परमात्मा ई आहे जेको सॼी सृष्टि खे हलाइण वारो आहे। हर सिमरन कियो सगल आकार आहे, हर सिमरन में आप निरंकार आहे। चवंदा हरी जे सिमरन में ॿियो कोई न, पाण निरंकार ई वसंदो आहे। पर चवंदा हे जेको सॼी सृष्टि आकार में आई आहे, छाजे करे आई आहे? परमात्मा जे सिमरन जे लाइ आई आहे। भाउ तोखे जेकी सृष्टि मिली आहे, तोखे जेकी बि शइ मिली आहे, इन जी पॉज़िटिव वरतू करण जे लाइ बंदा तोखे मिली आहे। तोखे नेगेटिव वरतू जे अगरि करे थो त इनमें तुंहिंजी पंहिंजी भुल आहे, परमात्मा नथो कराए थो। परमात्मा सभिनी जे लाइ हे सृष्टि हिकु करी ऐं सिमरन जे लाइ बणाई आहे। सिमरन माना सुठा कमु, शुक्राने वारा कमु, भलाई वारा कमु, हक़ सच, हर हिकु गुण सिमरन जे अंदरि ईंदो आहे। सिमरन जो अदर वर्ड, सिमरन जी जे अगरि मीनिंग कजे त हर हिकु गुण वारा सुठा कमु सिमरन जे अंदरि ईंदा। हर सिमरन कियो सगल आकार आहे, हर सिमरन में आप निरंकार आहे। हरी जे सिमरन में पाण परमात्मा निवास कंदो आहे। कर कृपा जिस आप बुझाया, नानक गुरमुख हर सिमरन तिन पाया। हाणे हिते हिकिड़ी किथे किथे थोरो भुलेखो असांजे अंदरि पैदा थींदो आहे। कर कृपा जिस आप बुझाया,
आहे परमात्मा जंहिंजे मथां तूं कृपा करे तूं पाण वाक़फ़ियत कराए सिमरन सां। न न न चवनि त जे अगरि असां अॼु सिमरन कयूं था त इन में वाक़फ़ियत जे अगरि असांजी थी आहे, शुक्राने सां वाक़फ़ियत थी आहे, तव्हांजे गुणनि सां वाक़फ़ियत थी आहे, त इन में असांजी काई होशियारी न आहे। असांखे वाक़फ़ियत कराइण वारा परमात्मा तव्हां आहियो। जे अगरि परमात्मा जो कोई शुक्रानो करे थो ऐं उनजे इर्द गिर्द कोई चोरी करे थो, ठगी करे थो, उहो चए जेॾी महिल परमात्मा पाण सां वाक़फ़ियत कराए। न न न न जेकर शुक्रानो करे थो त उहो बि त तो जहिड़ो इंसानु आहे, उहो बि पंज तत्वनि जो ठहियलु आहे। जेकी हवा तोखे मिले थी, जेको पाणी तूं वरितो करे थो, जेको अनाज तूं वरितो करे थो, साॻी सभु शइ जी वरितो उहो ई करे थो, पर ॿिन्हिनि जी सोचणी जो फ़र्क़ु आहे। हो हुनजे मथां छा किरपा थी वई आहे, काथो किरपा थी, उन पाण उहे जतन कया, उन पासे हलण जी हिकिड़ी महिनत कई। जे अगरि तूं नथो हले त ईअं न सोच त परमात्मा मुंहिंजे मथां जॾहिं कृपा करे। परमात्मा जी निरंतर 24 कलाक 8 ई पहर ॾींहुं राति पल पल कृपा थींदी रहे थी, ऐं हर कंहिंजे मथां थिए थी। कोई के सम्झे थो, कोई नथो सम्झे। फ़र्ज़ु कयो जे अगरि कोई चए थो जंहिंजे मथां पाण कृपा करे, दुनिया में कंहिंखे ख़बर न आहे त कूड़ कहिड़ी शइ आहे, सच कहिड़ी शइ आहे। हर हिकु शइ बंदो ॼाणे थो, हर हिकु शइ। हा, ग़लती में काई शइ थी वञे त उनजे लाइ साहिब एतिरो ई फरमाइनि था, जे बारो बुल चुक बोल दे बी खरे हर बाणे। पर जे अगरि कोई ॼाणी वाणी करे थो उहो त सिधो सो पाप आहे। कंहिंखे ख़बर न आहे दुनिया में त खीरु पीअण सां ताक़त ईंदी आहे ऐं शराब में सॼा नुक़सान आहिनि, हर कंहिंखे ख़बर आहे। पर पोइ बि जे अगरि बंदो कोई शराब जी दुकान ते बीठो आहे, चए जॾहिं उनजी कृपा थिए पोइ मां खीर जी दुकान ते वञा, पोइ मां खीरु पीआं, पोइ मां ॾे ताक़त ईंदी। न, तोखे त बंदा ख़बर आहे, पर तोखे चस्को ज़बान जो, तोखे मन इन दुकान ते वठी आयो। जे अगरि तूं चाहें त हुन दुकान ते बि वञी सघें पियो, तूं खीर जी दुकान ते बि वञी सघें पियो, पर तूं कृपा जे इंतज़ार में वेठो आहे। न, तूं पंहिंजे मन जे आलिस में वेठो आहे, तूं आलिस कंदो वेठो आहे इन जॻह ते। चवंदा कर कृपा जे साहब बुझाया नानक गुरमुख। ऐं नानक गुरमुख हिते खखे खे सियारी आहे, जंहिंजो अर्थ थी वेंदो गुरू जे राही, गुरू जी चरनी लॻण सां, गुरू जे हुकुम ते हलण सां। नानक गुरमुख हर सिमरन तिन पाया। गुरू जी चरनी लॻण सां ई तूं हरि जे सिमरन सां वाक़फ़ियत करे सघंदे। वाहिगुरू जी का खालसा, वाहिगुरू जी की फ़तह।